पीटीआई सां वास्तो रखंदड़ औरतुनि पारां पार्लियामेंट हाउस ॿाहिरियां एहतजाज कयो वियो। आलिया हमज़ा मलिक समेत ॿियूं औरतूं पार्लियामेंट जे दरवाज़े ते चढ़ी वियूं। कुझु पीटीआई जूं औरत अॻवान पार्लियामेंट अंदर बि दाख़िल थियूं ऐं महांगाई ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। तव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, पीटीआई सां वास्तो रखंदड़ औरतुनि पारां पार्लियामेंट हाउस ॿाहिरियां एहतजाज कयो वियो, जॾहिं त आलिया हमज़ा मलिक समेत ॿियूं औरतूं पार्लियामेंट जे दरवाज़े ते चढ़ी वियूं ऐं कुझु पीटीआई जूं औरत अॻवान पार्लियामेंट अंदर दाख़िल थियूं। महांगाई ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। अवांखे ही उहे मंज़र ॾेखारियूं पिया जॾहिं पीटीआई जूं जेके औरत अॻवान हुयूं उहे पार्लियामेंट जे दरवाज़े ते चढ़ियूं ऐं उनखां पोइ दरवाज़ो जॾहिं खोलियो पियो त समूरियूं औरत अॻवान जेके आहिनि उहे पार्लियामेंट अंदर दाख़िल थी वियूं ऐं महांगाई ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। पीटीआई सां वास्तो रखंदड़ औरतुनि पारां पार्लियामेंट हाउस ॿाहिरियां एहतजाज कयो वियो। वधीक तफ़सील मालूम कयूं था, ज़ुल्फ़कार गुरामाणी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी ज़ुल्फ़कार, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, हींअर पार्लियामेंट ॿाहिरां सिक्योरिटी में इज़ाफ़ो कयो वियो आहे। वधीक पुलिस अमलो पार्लियामेंट जी गेट ते पहुची वियो आहे। उन खां अॻु पार्लियामेंट जो जॾहिं गॾियल इजलास शुरू थियो, जंहिंमें शहबाज़ शरीफ़, आसिफ अली ज़रदारी ऐं पार्लियामेंट जा जेके क़ौमी असम्बली जा सेनेट जा मेंबर उन पार्लियामेंट जे इजलास में गॾियल इजलास में मौजूदु हुआ, त उन दौरान पार्लियामेंट लाजिज़ में मौजूदु पीटीआई जूं एमएनएज़ ऐं पीटीआई जूं ख़वातीन वर्कर्स उहे पार्लियामेंट लाजिज़ खां कंवल शोज़फ एमएनए जी क़यादत में उन्हनि पार्लियामेंट तरफ़ एहतजाज कयो। मेन गेट ते पहुची करे उन्हनि अंदरि दाख़िल थियण जी कोशिशि कई। पार्लियामेंट अंदरि दाख़िल थियण जे लाइ पीटीआई जूं जेके एमएनएज़ आहिनि उन्हनि पार्लियामेंट जी गेट ते चढ़ी करे पार्लियामेंट जो गेट क्रॉस करण जी कोशिशि कई। सिक्योरिटी अमले सां उन्हनि जी मुहमारी बि थी, त उहे एमएनएज़ आहिनि उन करे पार्लियामेंट अंदरि दाख़िल थियण उन्हनि जो हक़ आहे। उहे एहतजाज कंदे हिते मुतालबो करे रही हुयूं त मौजूदा जेका हुकूमत आहे उहा इम्पोर्टेड हुकूमत आहे, उन हुकूमत खे उहे तस्लीम नथियूं कनि, तंहिं करे हिन हुकूमत खे ख़तमु थियणु घुरिजे। पीटीआई जूं जेकी ख़वातीन आहिनि पार्लियामेंट जे साम्हूं मौजूदु आहिनि, बैनर उन्हनि जे हथ में आहे, लोटा उन्हनि जे हथ में आहिनि, बर्तन उन्हनि जे हथ में आहिनि। सख़्त एहतजाज ठीकु आहे ज़ुल्फ़कार गुरामाणी, महिरबानी अवां जी।